नवाखे अहम ख़बर के हवाले से आगाह कंदासीं त कंबट जी किसान कॉलोनी अञा भी गंदे पानी जो तला ॾेई रही है, जंहिं सबबि मलेरिया गैस्ट्रो समेत चमड़ी की बीमारियुनि जनम वरितो है। नंढा तोड़े वॾा बीमारियुनि में वकोड़ियल आहिनि। ख़बर के हवाले से वाक़िया आगाह कंदा आहियूं त नंढा ॿार तोड़े इलाइक़े वासी मलेरिया ऐं केतिरनि ॿियनि बीमारियुनि में वरितल आहिनि। ख़बर अवां सां हिकु ॿियर शेयर कंदा हलूं नाज़रीन, या ख़बर अवां सां गंबट खां शेयर कंदा हलूं। गंबट जी किसान कॉलोनी अञा भी गंदे पानी जो तलाउ बणियल आहे, जंहिं सबबि मलेरिया गैस्ट्रो समेत चमड़ी की बीमारियुनि जनम वरितो आहे। नंढा ॿार तोड़े वॾा इलाइक़े वासी मलेरिया ऐं केतिरनि बीमारियुनि में वरितल आहिनि। इलाइक़े वासियुनि इंतज़ामिया खां घुर कई आहे त गंदो पानी नेकाल कराए बेचैनी ख़त्म कई वञे। बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। बरसाति खे ॾेढ महीनो गुज़री वियो आहे। हिन वक़्त ताईं गंदो पानी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे। गंबट का ख़बर शेयर करे आहियूं। गंबट जे किसान कॉलोनी अञा भी गंदे पानी के तलाउ जो ॾेख ॾेई रही है। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी गंबट जो रिपोर्टर मुमताज़ मेमण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? ॾिसो मंज़र, मां तव्हांखे ॿुधायां त किसान कॉलोनी जेका आहे अॼु बि गंदे पाणी जे तलाउ जो जेको ॾेख आहे उहो ॾेई रही आहे। मां तव्हांखे ॿुधायां त सिंध में जेके पयल चौमासी जूं बरसातूं आहिनि उनखे 2 महीने खां वधीक जेको वक़्तु आहे उहो गुज़री वियो आहे, पर अॼु ताईं जेको आहे गंबट जी किसान कॉलोनी मां जेको बरसाति जो पाणी आहे न निकिरी सघियो आहे, जंहिं सबबि जेको आहे मलेरिया गैस्ट्रो समेत जेके ॿियूं मौज़ी मर्ज़ आहिनि उहे रवासियुनि में पखिड़िजी विया आहिनि। नंढड़ा तोड़ी वॾड़ा जेके आहिनि बीमारी में वठिजी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त इलाइक़े वासियुनि मोहम्मद इस्माइल जामलो ज़ाहिद नारे जो ऐं ॿियनि जो चवण हो त किसान कॉलोनी आहे उहो गंबट शहर जो जेको मुख्य इलाइक़ो आहे, गंबट शहर जी दिलि आहे, पर इंतज़ामिया जी नाहाली सबबि जेको हिते गंदो पाणी जेको आहे बरसाती पाणी अञा ताईं निकाल न अची सघे। हुननि जो चवणु हो त इंतज़ामिया पारां मच्छरदानियूं टेंट वग़ैरह त मनपसंदि माण्हुनि में विराया, पर जेके डिग आहिनि या जेके पाणी कढण जूं मशीनूं आहिनि उहे बि मनपसंद माण्हुनि जे इलाइक़नि में मोकिले हुतां जो पाणी कढायो आहे। जॾहिं त जेके ग़रीब तबिके वारो इलाइक़ो आहे या जेको पोरेतन जे रहण वारो इलाइक़ो आहे उन्हनि ते जेको आहे उन्हनि खे मुकमल नज़रअंदाज़ थियो आहे। इन्हनि जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत इंतज़ामिया खां मुतालबो कंदे घुर कई आहे त ओड़ी तो जेको पाणी आहे उहो निकाल कराए ॾिनो वञे, जीअं रवासी जेके आहिनि पंहिंजो जेको कारोबार वारा आहिनि उहो बहितर नमूने सां शुरू करे सघनि। वॾी महिरबानी मुमताज़ मेमण। नाज़रीन असांखे आगाह करे हो गंबट खां बरसाती पाणी हिन वक़्तु नेकाल न थी सघियो आहे।